में जॾहिं बि कोई आर्टिस्ट अचे थो त उन्हनि खे घणेई माण्हू अहिड़ा था मिलनि जेके मोटिवेट था कनि, जेके उन्हनि खे अॻिते था आणनि। हाणे मां जंहिं शख़्सियत खे आमंत्रित करण वारी आहियां उन शख़्सियत खे मां मोटिवेटर चवां, फिलंथ्रोपिस्ट चवां, गाइड चवां, या सिंधियत जो सचो सिपाही चवां, सिंधियत जो सचो शैदाई चवां। शायदि मूं वटि अखर घटि पइजी वेंदा, लफ़्ज़ घटि पइजी वेंदा उन इंसान खे सॾु करण लाइ। जी दोस्तों, ही शख़्स बॉलीवुड इंडस्ट्री में भी पंहिंजी पैठ रखे थो ऐं सिंधी कलाकार, चाहे वो आर्टिस्ट हुजे, चाहे वो सिंगर हुजे, चाहे थिएटर आर्टिस्ट हुजे, चाहे फिल्मी दुनिया जो हुजे, उनखे अॻिते आणण में ही पंहिंजी तरफ़ां कोई कमी न छॾींदा आहिनि। उनखे अॻिते आणण में ही पंहिंजी तरफ़ां पूरो सपोर्ट कंदा आहिनि। उन्हनि जो नालो त राम आहे ई आहे। 1947 में ॼावा हुआ, आज़ादीअ वारे साल में, ऐं उन साल मतलब पोस्ट इंडिपेंडेंट एरा जेको रहियो उन वक़्त ते अहिड़े असांखे सिंधियत जे सचे सिपाहियुनि जी ज़रूरत हुई जेके सचपच पंहिंजे नए थॉट्स सां, पंहिंजे रिवोल्यूशनरी थॉट्स सां अॻिते अचनि ऐं असांजे हिन वरसे खे संभालनि। त अहिड़ा हिकु शख़्स जेके हिन वरसे खे ॾाढो सुहिणे नमूने संभाले रहिया आहिनि उहे आहिनि सहयोग फाउंडेशन ऐं ग्लोबल सिंधी काउंसिल जा प्रेसिडेंट आदरणीय डॉक्टर राम जवाहरानी साहब। मां आमंत्रित करणु चाहींदसि उन्हनि खे स्क्रीन ते ऐं चाहींदसि कि उहे असां सां गॾु स्क्रीन शेयर कनि। जय झूलेलाल राम सर। जय झूलेलाल कविता जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल बेटा। तव्हांजो घणो घणो स्वागत आहे अॼु जे असांजे हिन कार्यक्रम मास्टर रांझन जे 100 बर्थ सेंटिनरी ईयर में। ऐं तव्हां हेतिरनि साहित्यकारनि सां जुड़ियल आहियो, हेतिरनि आर्टिस्ट सां जुड़ियल आहियो। तव्हांखे असां मतलब चवंदा आहिनि न कि बियॉन्ड इमेजिनेशन तव्हां कंहिंजी बि मदद कंदा आहियो, कंहिंखे बि तव्हां अॻिते आणींदा आहियो त उहो कल्पनाउनि खां मदद करण वारो परमात्मा मदद करण वारो आहे। परमात्मा त आहे, पर हिन ज़मीन ते बि अहिड़ा रहनुमा खपंदा आहिनि जेके ज़मीनी स्तर ते सभिनी खे मदद कनि। त तव्हांखे असां उन शख़्सियत जे तौर ॾिसंदा आहियूं। ऐं मास्टर रांझन साहब जे हिन जन्म शताब्दी वर्ष खे असां मनाए रहिया आहियूं। तव्हां उन्हनि जी पोइट्री जी स्टडी कई आहे, तव्हां उन्हनि खे ॾाढो उन्हनि जे परिवार खे बि सुञाणो। मां चाहींदसि कि तव्हां उन्हनि जे बारे में बि ॿुधायो ऐं उन्हनि जी पोइट्री ते बि थोरी रोशनी विझो त वधीक में वधीक माण्हुनि खे ख़बर पइजी सघंदी उन्हनि जे बारे में। जी कविता जी, पहिरीं त मां 100 सालनि जो जेको उत्सव हिन साल खां शुरू थियो आहे मास्टर रांझन जे सम्मान में, मां उन्हनि जे परिवार खे वाधायूं थो ॾियां ऐं सिंधी सॼो परिवार उनजो परिवार आहे, उन्हनि सभिनी खे वाधायूं आहिनि। सही माना में हिकु जेको शाइर थिए थो उहो कंहिं बि दायरे जे बंधन में कोन्हे। हुनजी जेका उॾाम आहे, हुनजी जेका परवाज़ आहे, उहो खुलियल आसमान आहे। हर दौर में शाइरनि उन वक़्त जे नज़ारत खे ॾिसंदे, उन वक़्त जे हिसाब सां उन्हनि पंहिंजा गीत, पंहिंजा कलाम, पंहिंजूं शाइरियूं कयूं आहिनि ऐं हर विषय ते उन्हनि पंहिंजा पंहिंजा कलाम लिखिया आहिनि, शाइरियूं ॾिनियूं आहिनि। पर कॾहिं कॾहिं ईअं बि थियो आहे, मूं जेको महसूसु कयो या मूंखे स्टडीअ खां पोइ ख़बर पई त हिकु शाइर जा साॻिए विषय ते अलॻि अलॻि वीचार बि थियनि था पिया। मूंखे यादि थो अचे त अक्सर इहो चयो वेंदो आहे त शमा परवानो दीवानो आहे, परवानो शमा जो दीवानो आहे, उनजी मोहबत में उन सां मिलण वञे थो, पर शमा उनखे जलाए थी छॾे, उहो फना थी थो वञे। पर हिकु ॿिए शाइर हीअं बि लिखियो आहे त परवानो शमा सां मोहबत करे इहो मुमकिन न आहे। परवानो आशिक़ आहे राति जो, अंधेरे जो, उन बाट जो, उन कारी राति जो जंहिंसां मोहबत करे थो, पर शमा उन में रोशनी थी विझे। ऐं उन जे लाइ हुन हिकिड़ो राजेंद्र कृष्ण जेको असांजो बॉलीवुड में गीत लिखंदो, उन हिकिड़ी शादी पिक्चर में गीत लिखियो आहे कि परवानो चए थो त मैं तो आशिक हूँ रात की स्याही का, जो ना आए यकी तो सबूत लीजिए, शम्मा दिन को जले मैं तो जाता नहीं। तो मुंहिंजा दोस्तों, जेके असांजा इहे शाइर आहिनि उहे उन्हनि जो हिकु परवाज़ अलॻि आहे, हिकु उॾाम अलॻि आहे। उन्हनि जे ख्वाबनि जो उन्हनि जे ख्वाबनि खे, उन्हनि जे सोच खे मुकमल आज़ादी आहे। असांजे सिंधी शाइरनि बि पंहिंजो पाण मोकियो, काफ़ी बहितरीन गीत लिखिया, काफ़ी बहितरीन शाइरी कई, कलाम लिखिया। अॼु जेकॾहिं असीं मास्टर रांझन जो ज़िक्र कयूं था त मास्टर रांझन इंसानियत जे उन जज़्बात जी लोच, उन जी विलोड़, मन जी उछल, प्यार, मोहब्बत, ममता, भाईचारो, देश जो विछोड़ो, उन खां अलावा प्यार, मोहब्बत, दुख, दर्द, साईं जी जुस्तजू
ऐं उन सां गॾु उन जी बंदगी इन ते काफ़ी गीत लिखिया ऐं उन्हनि जे इन योगदान खे मां ईअं भायां थो त सिंधी संगीत जे इतिहास में सिंधी संगीत जे उन जेको असांजी तारीख़ लिखी वेंदी उन में उनखे अहम जॻह आहे, हमेशह यादि रखियो वेंदो। मुंहिंजा दोस्तो, सभ खां वॾी ॻाल्हि त असांजे साईं मास्तर साहिब खे इल्मी मौसीक़ीअ में महारत हुई। उन संगीत खे सम्झो, संगीत जी नज़ाकतुनि खे, निफ़ासतुनि खे, उन जे बारीकियुनि ते उनखे बिल्कुलु हिकिड़ी बख़ूबी उन ते ख़बर हुई, उन ते कंट्रोल हो। इन करे हुन घणनि ई राग रागनियुनि ते गीत लिखिया ऐं असांजे सिंधी संगीत खे मालामाल कयो। हाणे जेकॾहिं संगीत जी ॻाल्हि अचे थी, जेकॾहिं संगीत कंहिं बि सभ्यता जो, कंहिं संस्कृतिअ जो जेकॾहिं अहम हिसो आहे त मुंहिंजा दोस्तो यकीनन शाइरी जेका आहे उन जो रूह आहे। ऐं मास्तर साहिब उन रूहानत ऐं उन जेको पवित्र आत्मा उन ते बि काफ़ी गीत ऐं काफ़ी कलाम जोड़िया। हुन हिकिड़ो कलाम जेको लिखियो, मां सम्झां थो उहो वक़्त जी ज़रूरत हुई जॾहिं असां देश छॾे करे हिते पहुतासीं। उन वक़्तु अवाम खे हिकिड़ो आत्मविश्वास जी ज़रूरत हुई। उन वक़्तु लिखियो त वस नथो हले, वस नथो थिए, कर का महर तूं असां ते। मतिलबु हुनखे उहो हो त अचो दरवेशनि जे द्वार ते त तव्हांजी मनोकामनाऊं, तव्हांजो सभु पूरियूं थींदियूं, तव्हांखे मिलंदो साईं। ऐं उन खां पोइ जेके हुन गीत लिखिया, पलव पायां थी मां ज़िंदा पीर ते, या उन खां अलावा ॾींदो कुझु त ॾींदो। हिकिड़ो ॿियो गीत तमामु मशहूरु थियो जो जेको आहे त अलाए जे छा में राज़ी आहे, अलाए जे कंहिं ते राज़ी आहे। इहे गीत हुनजो खज़ानो आहे। असां सिंधियुनि जो जेको ज़ख़ीरो आहे संगीत जो, मौसीक़ीअ जो, उन में इहे खज़ानो आहे, वॾो खज़ानो आहे। मां जेकॾहिं माज़ीअ जे तरफ़ पोइ ते मोटी थो वञा त मूंखे अहसासु थो थिए, जॾहिं मां हुन इतिहास जा पना उथलायां थो या हुन तारीख़ जा वर्क वरायां थो, त मूंखे हिकिड़ो ॻाल्हि महसूस थी थिए त कई अज़ीम शख़्सियतूं, कई अज़ीम लेखक, कई अज़ीम शाइर उन माज़ीअ जे कोहीड़े में धुंधला थींदा था वञनि। उहे जेको धुंधला थियनि था, उन्हनि जी पहचान आहिस्ते आहिस्ते जीअं अलूप न थिए, इन लिहाज़ खां अवाम जो इहो फ़र्ज़ु आहे, अवाम ऐं उन सां गॾु उन जे परिवार जो, उन्हनि जे परंपराउनि जो, उन्हनि जे रिवायतुनि जो हिते ज़रूरत आहे। जेकॾहिं उहे उन्हनि खे हर दौर में ज़िंदह रखणु चाहिनि था त संगीता ऐं उन जे असांजे मास्तरांजन जे पुट मोहन वछाणी ऐं संगीता सुखवाणी जेका हुनजी पोटी आहे, इन्हनि जेको कार्य हथ में खयो आहे उहो लासानी आहे। सचपच हुननि पंहिंजे उन वॾे जो, उन शाइर जो, जेको असां सॼी सिंधी जातीअ जो हिकिड़ो आहे वॾो शाइर आहे, उन जी जेका जोत जलाई, उन जेका लाट उहो रोशन कई, उनखे उजामण न ॾिनो आहे। ऐं उन सां गॾोगॾु हुननि हिकिड़ो अदारो उन्हनि जे यादि में खोलियो आहे, जंहिंजो नालो आहे मास्तर रांजन सिंधु भवन, जिते हर महीने जे 3 हफ़्ते में संगीतकार, नवां कलाकार, नवां गायक मिलनि था ऐं चौकियूं लॻनि थी पियूं। मुंहिंजा दोस्तो, इन लाइ उन्हनि खीरूं लाहिणियूं, उन्हनि खे मुबारक आहे। पर उन सां गॾु मां हिकु ॿी ॻाल्हि चवणु चाहींदुसि त जेके असांजा जीअं संगीता ऐं मोहन जीअं असांजे इन पंहिंजे उन वर्से खे संभाले रहिया आहिनि, उन नमूने अॼु मूंखे ख़ुशी आहे त काजल चंदीरामाणी पंहिंजे नाने वटां मिलियल जेको हुनजो वर्सो आहे, जेको गीत संगीत जो, उहो बि बख़ूबी उहो संभाले रही आहे। साॻे नमूने मास्तर चंद्र जो जेको वर्सो आहे, उन जे में इज़ाफ़ो करे रहिया आहिनि असांजो उन्हनि जो सॼो परिवार, जंहिंमें महेश चंद्र अचे थो, गोप चंद्र अचे थो, या उन खां पोइ जी पीढ़ी आरती चंद्र अचे थी। त सचमुच इन्हनि खे आफ़रीन आहे जेके असांजे वॾड़नि जो इहो खज़ानो अॻियां खणी हलनि था। ऐं मूंखे उमेद आहे त जेको इन्हनि जे महिनत सां असांजी पीढ़ी दर पीढ़ी असांखे इहो वर्सो हिफ़ाज़त सां मिलंदो ऐं असां पंहिंजी नई पीढ़ीअ खे सौंपींदा रहंदासीं। बसि इन्हनि ई लफ़्ज़नि सां मां हिकु दफ़ो वरी कवि मास्तर रंजन खे सलाम थो कयां त हुन असांखे जेको वर्सो ॾिनो आहे उहो लासानी आहे, उनखे असीं ज़रूरु महफ़ूज़ रखंदासीं, ज़रूरु महफ़ूज़ रखंदासीं। थैंक यू। महिरबानी तव्हांजी, घणी घणी महिरबानी। थैंक यू।
जी, घणी घणी महिरबानी तव्हांजी। राम जी, तव्हां हेॾियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं इहो बि सम्झ में अचे थो कि तव्हां हिननि जे परिवार जे ॾाढो क़रीब आहियो। तव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं असांखे ॿुधायूं ऐं हिकु भेरो वरी इहो चवणु चाहींदसि कि तव्हां बैक स्टेज असां सां गॾु हुजो, छो त कुझु अञा सवाल आहिनि जंहिंजे लाइ तव्हांखे मां हिकु भेरो वरी मंच ते आमंत्रित कंदसि, स्क्रीन शेयर करण लाइ इनवाइट कंदसि, त तव्हां बैक स्टेज प्लीज़ वेट कयो, तेसि ताईं असां कार्यक्रम खे अॻिते था वधायूं। महिरबानी। साथियों, जीअं त असांजे सभिनी स्पीकर्स ॿुधायो मास्टर रांझन साहब जे बारे में, त अहिड़ो बेमिसाल, अहिड़ो अनोखो, अहिड़ो अद्भुत, अहिड़ो सवलो, अहिड़ो सभाजड़ो कवि, हू माइनास कवि असां सभिनी खे केतिरो कुझु सेखारे वियो आहे। उन्हनि जा गीत सिर्फ़ु गीत कोन्हनि, उन्हनि जा कलाम सिर्फ़ु कलाम कोन्हनि, उन में ज़िंदगीअ जी फिलोसफी आहे, जीवन जीअण जी कला आहे। हिन युग में रही करे, हिन ज़मीन ते रही करे असां हुन ईश्वर सां कीअं एकाकार थियूं, हुन जे दर्शननि ताईं पहुचण खां पहिरीं हुन सां कीअं असां मिली था सघूं संगीत जे ज़रिए, इहा ॻाल्हि असांखे मास्टर रांझन साहब पंहिंजे गीत